अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ैरियत सां? मौला ख़ुशि कंदो, सलामत रहो। त महबूब साईं, अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं चाचो असां वटि मौजूदु आहे। चाचे खां अॼु ईद जे बारे में ख़ुसूसन अॼु ईद जे बारे में चाचे वटि त वॾी ॼाण आहे, ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, पुराणे क़दीमी शयूं बि आहिनि, मौजूदु आहिनि, पाण रखियूं त अलाए किथे सांडे संभाले उहे बि ॾिसंदासूं। पर अॼु ख़ुसूसन ईद जे बारे में चाचे खां पुछा कंदो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियों तव्हांखे ईद जूं मुबारकूं। खैर मुबारक हो। कीअं पिया महसूसु कयो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जो करम। अच्छा, मज़ो अचे पियो? जी बिल्कुल मज़ो। अच्छा, त अॼु तव्हां इहे असांखे उज़ई जे बारे में थोरो जेको आहे सो सम्झाइजो, ईद जे बारे में, परे न वञिजो। जी हाँ, असां इहो ईद जे बारे में उज़ई जेको मालनि खे माना तकबीर जा सीर विझंदा आहिनि उन जे बारे में थोरो ॾाढी ॻाल्हायो जीअं आवाज़ क्लियर अचे। तव्हांखे उन जे बारे में सम्झायूं था। हा। त अॼुकल्ह हींअर कासाई खे माण्हू वठी ईंदा आहिनि तकबीर जा सीर विझाइण लाइ। जी जी। त उन कासाई जो ख़बर न आहे त कीअं आहे कासाई ऐं जेको मुस्लमान आहे या गैर मुस्लमान या उनखे विज़ू आहे या न बि आहे। ऐं उन खां बहितर आहे त जेकॾहिं पाण सीर विझनि पोइ हा बहितर आहे। जे अगरि न पाण नथा ॼाणीनि उन्हनि खे जेको सो ख़बर न आहे त भला कासाई खे वठी अचनि ऐं कासाई जे रूबरू कासाई उन्हनि खे ॿुधाए पाण सीर विझनि पोइ हा हक़ीक़त आहे। ऐं जेको सो इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासूं त इहो ज़रूरु ईअं न आहे त कासाई ते हिकिड़ो 5 खां 10 ढोरनि खे 20 खे बि माना सीर विझी ईंदो आहे। ऐं उहा शरीयत में 7 जानवरनि खां वधीक माना सीर विझण जी इजाज़त न आहे। कासाई त पैसे जे लालच में हींअर लालच जो दौरु आहे, वठो वठंदसि उहो त 100 ढोर बि कोई ईंदो आहे। न कासाई जी कावड़जी पन त पोइ त तूं हुननि जी रोज़ी पे बंदि कराए न रोज़ी इन में न आहे, इन में शरीयत आहे। अच्छा। हा जी बिल्कुलु। हा, असांजे हदीस में शरीयत में हा, हूअं भले रोज़ी कनि सॼो ॾींहुं कनि, पर इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे, उहा क़ाबिल क़बूल न आहे। हक़ीक़त जी हा, जेकॾहिं 7 खां वधीक कासाई कंहिं बि माल खे सीर विझे थो जानवरनि खे त उहा क़ाबिल क़बूलियत माना न आहे, छो जो ही हिकु आम जानवर न आहे, ही उज़ई जो आहे, पुलसरात तां क्रॉस करण लाइ माण्हू इहो ख़ासि कंदा आहिनि। ऐं उन जे करे ही माना सही न आहे माना कासाई 10 खां 20 ढोरनि खे सीर विझे, इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे ऐं ग़लति आहे। ऐं कासाई खे लाज़मी विज़ू बि ज़रूरी आहे। ऐं हिकु त पंहिंजे कंहिं अहिड़े भरवसे माण्हू खां सीर विझराइनि ऐं जे पाण विझनि त बहितर आहे, जेकॾहिं न त पंहिंजे भरवसे जहिड़े माण्हू खां सीर विझराइनि। पर जेकॾहिं कासाई बि ॻोठ जो आहे, ख़बर आहे त ॼाण सुञाण वारो उन खां भले विझराइनि। बाक़ी जेको ॿाहिरां कासाई वठी ईंदा आहिनि अदा वठ आहे पोइ कासाइनि जो हिन टाइम ते जेको सो उहो ईअं त मज़ूरनि ते कासाई मूंखे बि चयो हिकिड़े त चई जे मूं वटि कमु कराए, पर मूं चयो मूंखां इहो थींदो कोन। हा न, इहो बिल्कुलु मज़ूर कंदा आहिनि, हा बिल्कुलु ख़बर आहे, मज़ूर कंदा आहिनि। पर इहो असांजो गुज़ारिश संगतनि दोस्तनि खे इहो आहे त जेको सो हा गुज़ारिश संगतनि खे दोस्तनि खे सभिनी खे इहो आहे त जेको सो माना इन कम खां बाज़ ख़बर वारा हुजनि। हा, त पंहिंजो पाण सीर विझण माल खे या त जेको सो कासाई बि ॻोठ जो हुजे, ॼाण सुञाण वारो हुजे, ऐं जेकॾहिं न त पंहिंजो अहिड़ो माण्हू हुजनि उन खां सीर विझराइनि त जीअं उनखे विज़ू हुजे ऐं माना पाकाई सां सीर विझे। भली ॻाल्हि आहे। चलो त दोस्तों थैंक यू। अॼु ख़ुसूसन ईद जे बारे में ॻाल्हि ॿोली अञा ॿुधाईंदो कुझु? हा ॿुधायूं पिया त इन में जेको सो आहे त जेको ही 3 हिसा कबो आहे ईद जो माल, उहो हिकिड़ो फ़क़ीरनि में, हिकिड़ो पंहिंजे लाइ रखंदा आहिनि ऐं हिकिड़ो जेको सो दोस्त संगतनि खे रुगो पंहिंजे लाइ फ़िर्ज न भरजनि, रुगो पंहिंजे लाइ फ़िर्ज न भरजनि। अॼु के दौर में फ़िर्ज आहिनि, पर पुराणे दौर में फ़िर्जूं कोन हूंदियूं। पोइ कीअं कंदा? उन में छाव जो 10 ॾींहं गोश्त रखियलु हूंदो, पर उहो पाणी में काढ़े ऐं जेको सो उहो गोश्त सुकाए 10 ॾींहंनि ताईं बि मतिलबु खाईंदा हुआ माण्हू, उन्हनि खे कुझु बि न थींदो हो। पर असांजो गुज़ारिश आहे संगत खे, दोस्त खे, नौजवाननि खे, हींअर जेके बि नौजवान दोस्त आहिनि उन्हनि खे हींअर तमामु टिकटॉक ते ॿियनि शयुनि ते मज़ाक़ी फ़नी शयुनि ते तमामु हुननि जो माहिर आहिनि, कारी आहिनि, उन्हनि ते हुननि जो ध्यानु तमामु घणो आहे। पर जेको सो अहिड़नि शयुनि ते माना हुननि जो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। असां तॾहिं उन्हनि खे वीडियो रिकॉर्ड करे था ॾियूं त हू अहिड़नि शयुनि ते माना ध्यानु ॾींदा, तवजह ॾींदा। ज़रूरी शयूं, अहम शयूं आहिनि, ज़रूरी न आहे, इहे त ज़रूरी अहम शयूं आहिनि। असां उन जे करे तव्हां दोस्तनि खे माना इहो वीडियो रिकॉर्ड करे ॾियूं था। ऐं जीअं त ही असांजो वीडियो शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं त सभिनी मुस्लमाननि वटि पहुचे, सभिनी मुस्लमाननि खे ख़बर हुजे त जेको सो कीअं माना कासाई वज़ू में हुजे, ॼाण हुजणु खपे। माना पंहिंजो माण्हू जेकॾहिं सीर विझे थो हा बहितर आहे,
असां इन जे करे हीअ वीडियो दोस्तनि खे रिकॉर्ड करे ॾियूं था जीअं त माना हीउ असांजो वीडियो शेयर कयो त सभिनी दोस्तनि खे मुसलमान हर मुसलमान ताईं पहुचे। थैंक यू। अच्छा दोस्तो हीअ असांजो चैनल आहे नंढिड़ो चाचे गुलू जे नाले सां आहे, संदसि पंहिंजो नालो माशाल्लाह शाही पटके सां आहे। सो इन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो ऐं कमेंट ज़रूरु कंदा कयो असांजे वीडियो जो। थैंक यू, बाय।